नाज़रीन, सखर जी लेबर कॉलोनी में तरसेल बोर्ड मुतासरन लाइ सिंध हुकूमत पारां आयल सामान टेंट पखा ऐं राशन जी तक़सीम दौरान बदनज़मी पैदा थी वई, जंहिं सबब मुतासिर समूरो सामान ॿोहारे विया। उन हवाले सां ॾिसूं था सखर मां ब्यूरो चीफ इनायत भट्टी जी ही रिपोर्ट। सखर जी लेबर कॉलोनी रिलीफ कैंप में तरसल बोर्ड मुतासिर लाइ सिंध हुकूमत पारां आयल सामान टेंट पखा ऐं राशन तक़सीम करण दौरान बदनज़मी थी वई। पुलिस जी वॾी नफ़री पहुची बोर्ड मुतासिरनि खे सामान खणण खां रोकण जी कोशिश कई, पर पुलिस मुतासिरनि खे रोकण में नाकाम थी वई। बोर्ड मुतासिर पंहिंजी मर्ज़ीअ सां सामान खणी विया। कंहिं मुतासिर खे हिकु पखो हथ आयो त को वरी टे पखा खणण में कामयाब थी वियो। जी देखें, इसके अंदर ये सबसे अहम चीज़ है कि ये लोग हमारे अपने ये घर से दरबदर हैं। ये पिछले 1 महीने से अपने घरों से 1.5 महीने से अपने घरों से दूर हैं। ये लोग घर से दरबदर हैं कि सिक्योरिटी इस हद तक कि इनको गाइड करें तो चीज़ें अच्छे तरीके से डिस्ट्रीब्यूट होंगी और नेक्स्ट डिस्ट्रीब्यूशन होगी वो भी अच्छे तरीके से होगी। लेकिन हम इन लोगों को इसलिए कसूरवार नहीं ठहराते क्योंकि ये इस वक्त परेशान है। तो जिन लोगों को नहीं मिला उन लोगों को भी आइडेंटिफाई किया जाएगा और इंशाल्लाह उन लोगों तक भी सामान पहुंचे। सारा ने खाया ने कुटको सटको लगे पिया तभी मानू ब्याही ते नथा मोटन सब सामान सभिनी खे पर मूंखे न जॾहिं कुझु हिते वेठा का शइ बि मूंखे न मिली आहे। कार्ड आहिनि जेके बि सिल पियो आहिनि, कंहिंखे बि राशन न मिलियो आहे, कंहिंखे सामान न मिलियो आहे। एतिरी माना धड़ाधड़ में जेके माज़ूर आहिनि, मां खुदि माज़ूर आहियां, मूंखे बि कुझु न मिलियो आहे। बोर्ड मुतासिर में सामान जी विरासत दौरान पीपी अॻवान अरसलान इस्लाम शेख ऐं डिप्टी कमिश्नर सकर शहजाद ताहिर थईम बोर्ड मुतासिरनि खे ॾिसंदा रहिजी विया, पर बोर्ड मुतासिर सुकून सां सामान खणंदा रहिया। सखर इंतजामिया सामान जी विरासत खां अॻु में बहितर इंतजाम करे हा त बोर्ड मुतासिर में सामान विरहाइण दौरान बदनज़मी न थिए हा। कैमरामैन जानी भट्टी सां गॾु इनायत भट्टी, मेरा टीवी न्यूज़, सखर।